मीर नगर रहंदो रही ख़बर भी आयो ख़बर ही न है तो मंजूर वियो केॾां आहे। बाबा साईं कंदो हूंदो बदमाशी ॻोठ में। संगत जंहिं कम लाइ आऊं तव्हांखे वठी आयो आहियां उहो पाण खे पूरो करणो आहे। चाचा हाशिम ठहरो तोखे अॼु थियो छा हो त उनजो पूरो फैमिली पंहिंजे हथनि सां ख़तम करे छॾियां। मां खे न ख़बर। इहा ॻाल्हि सच आहे जा कमदार मूंसां कूड़ थो ॻाल्हाए? छा मीर चोरी मञे छॾियो आहे? हाणे मीर जो ख़ैर न आहे। बुध सुणी जी तव्हां केरु आहियो? तव्हांजे नास न करण मूंखे मोही विधो आहे। मुंहिंजो छोरो ख़राब सोबत में अची वियो आहे। मंज़ूर मुंहिंजो पुटु आहे। ख़ैरात तो ॾियो। अरे असांखे पंहिंजा मसला तो कहिड़ी ख़ैरात थी लॻी आहे। छा छा कमदार ना खा आलम सुल्तान केॾांहुं मरी वियो? सुल्तान अॼु तो ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी आहे यार। घुर अॼु तोखे छा खपे? जेको घुरंदे उहो तोखे अॼु मिलंदो। सरदार एक बुरी खबर आई है। दादन वारन के खैरू वारन बंगले में हमलो करे दादन वारन के मारे छॾियो। छा खैरू वारन दादन वारन ने हमलो करे मारे छॾियो? वञी उन्हनि जा माण्हू मारे आ। खाली हथ न मोटजा अॼु। खाली हथ आए त पुट तोखां घटि न थींदी। जी सरदार शेर खान आऊं करे छा सघां थो? जलाल ऐं दादन ॿई धुरियूं सरदार हिक ॿिए खां ॿई वधीक ताक़तवर आहिनि। हाणे ईंदो मज़ो, मूंखे बि मज़ो ईंदो ऐं दुनिया खे मज़ो ईंदो। हाणे वञो पंहिंजो पोजीशन संभालियो। अच्छा ती जलाल ऐं खैरू हिते अची लिखी वई रहिया। या अल्लाह मीर दे खैर कजाला साईं। जलाल शायद तोखे ख़बर न आहे मां दादन जो प्लान करे छॾियो आहे।
हाँ मीरा हाल तो हालो तू मीर से कह तो रही खबर भी आया थी ॾे ख़बर मंज़ूर किथे आहे? 2 ॾींहं थिया आहिनि, ज़ाहिर ई कोन्हे। ख़बर ई नाहे त मंज़ूर वियो केॾांहुं आहे। बाबा साईं कंदो हूंदो बदमाशी ॻोठ में। थी मूं सोचियो हो त तोखे ॿुधाए वियो हूंदो। बाबा साईं मूंखे हाणे यादि आयो, अदा जा कुझु दोस्त आया हुआ, शायदि उन्हनि सां गॾु वियो हुजे केॾां। हा मड़, वियो हूंदो उन्हनि मवालनि दोस्तनि सां गॾु। तूं छॾ हिन ॻाल्हि खे। धीअ, मूंखे लस्सीअ जो गिलास त प्यार। जी बाबा साईं, मूं हाणे ई ताज़ी लस्सी विलोड़ी आहे, मां खयों थी अचां तव्हां लाइ। संगत जंहिं कम लाइ आउं तव्हांखे वठी आयो आहियां उहो पाण खे पूरो करणो आहे। सरदार थोरो आस्ते ॻाल्हायो, चोरी ते वञूं पिया। सरदार असां कंहिंजे चवण ते वञूं पिया। संगत पाण खे वॾेरे खान जो हुकुम आहे, उहो हुकुम पूरो करणो आहे। ठीकु आहे सरदार जी, तव्हांजो हुकुम। ठीकु आहे सरदार, वो देर छा जी?
ठीक है ठीक है, अचो हलूं। चढ़ मथे। सरदार मां मथे चढ़ा, केर सुतो पियो आहे, केर जागे तो ॾिसी थो वञे। न सरदार मूंखे पोइ छाजे लाइ वठी आयो? आऊं तो चढ़ी ॾिसां मथे। ॾिसी छा पियो? चढ़ मथे। हा वठ वठ। अरे फिरी अची न पासे। चाचा हाशिम जी बाबा। हितां मैं लंघंदे ॾिठो तव्हां? न बाबा असां न ॾिठो।
अरे कमदार मैं के कायो तुझे पेट में तो कोने बोतर मैं तो असांजो पंहिंजो ई हो असां भला कीअं पंहिंजो चोरी करे कायो ईंदासूं राति असां सुतासीं अलाए केरु कायो अता जलाल जाम तो पंहिंजो बेइज्जती हल त हल हाणे पाण चोरनि जो पीछो कयूं। अस्सलाम वालेकुम। भेरो हिननि सां हथ न मिलाड़े हे पंहिंजा दुश्मन दुश्मन। जलाल सोचे समझे ॻाल्हि कहिड़े हिसाब सां असां तुंहिंजा दुश्मन आहियूं। हल लड़े हल माठ कर तूं जो भा दादन असांजो मेह कढरायो तूं वरी असांजा हथ पियो मिलाई बुढ़ी मर। बस कर जलाल बस कर ज़बान संभाले ॻाल्हि कीअं तो ॻाल्हाई असां ॻोठ जा वॾेरा आहियूं चोर न। अरे तूं जो असांजी पुराणी दुश्मनी अब्बा ॾाॾनि जी तूं वरी असांजो गस में आयो आहीं। असांजी अब्बा ॾाॾनि जी दुश्मनी हुई मुंहिंजे वालिद साहब तव्हांजे बाबा खे मारे छॾियो इहा ॻाल्हि सच आहे। मुंहिंजे वालिद साहब खे कानून फांसी ॾेई छॾियो अञा ताईं सकून न मिलियो अथव। अता जलाल बस कराणे घणो थियो पंहिंजो बेइज्जती हल त हलूं। खैरो तूं त समझदार आहीं तव्हांजा वॾा चरिया थी विया आहिनि काबू कयो उन्हनि खे। अता जलाल हल त हलूं। अड़े हलण जी कयो हितां खां छॾियो मुंहिंजो रस्तो। अरे गूंगी केॾो मूं तोखे मोहबत जो पंहिंजो इज़हार कयो अञा तूं नखरा पई करी। अॼु केॾियूं बि रड़ियूं करी मां दरिया ख़ान अॼु तोखे कोन छॾींदुसि। हल हाणे नखरा छॾ।
अदी तव्हां केर आयो? अदी गुंगी तव्हां दरिया खान तुंहिंजो इहो मजाल तूं असांजे ॻोठ जे नियाणियुनि खे ज़बरदस्ती ऐं छेड़ंदा आहियो। इहा ग़लति ॻाल्हि आहे पुट। या त पंहिंजो ख़ैर घुर या त मौत घुर। अॼु मुंहिंजे हथनि सां कोन बची सघंदे। मीर आई या मीर आई मुझे रास्ते का हटे वञ। आऊं जाने मुझो कम जाने गुंगी का जाऊं कौन छड़ींदुसि। अदी गुंगी तो हलिया वञो। पुत्र तोखे चयो न ख़ैर घुर या पंहिंजो मौत घुर। पढ़ कलमो तू भी मरण लाइ तैयार थी। बर्दाश्त टके जो कोन है। मीर सां आहिनि मुक़ाबिलो करण। हली वियो। कमदार ना खा दे खबर चार बाबा बनी बनी ते वियो है न सही वियो हुअसि जी बाबा सारनार ने चई एकड़न ते सही वियो हुअसि माशाल्लाह सुठा थिया न शुक्र आहे शुक्र आहे ऐं पाण 4 एकड़ मथिया जेके सही कोन न आओ हु जेके परियां ओ मां मथिया सही हाँ हाँ मथे हाँ वाल वियो सही अच्छा ओए बार सुठा थिया पर टुकड़ो टुकड़ो को किथे किथे बेड़ी कलर हाँ इन्हनि खे बाबा जेको जो कलराठा टुकड़ा आहिनि उन जे करे वाक़ई इहो माना त थोरो डिफेक्ट आहे इन 4 एकड़नि में हां सही 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 अकेला थोरो आगे करे थोरो माशाल्लाह माशाल्लाह अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। विचाला बाबा सही खैर ठीक ठाक। शाम जो खैरा अल्हम्दुलिल्लाह। किया तबीयत वाह अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक है। सुल्तान जी नंढा बता पानी ते प्यार हाज़ुर बता वैसे कम पूरो करे आयसि। शाबाश बच्चा शाबाश सुठो कई हाणे तव्हां भले वञी आराम कयो। जी सर। मीर छा मसलो आहे छो परेशान आहे ओ मीर मीर जी अदा हुकुम कयो। मूं तव्हां खां पुछो आहे तव्हां छो परेशान आहियो छा मसलो आहे कुछ भी ना था बस तबीयत ठीक ना है। कमदार ना खा जी सही बता रहे बाबा मीर जी तबीयत सही ना है जैसे डॉक्टर के फोन कर सही हाँ हींअर ई फोन कयूं था साईं हुकुम हुकुम ठीक है ना कब्जा ना को मुझी तबीयत ठीक है। अदा दादन मुझे आराम की जरूरत है मां वञा तो आराम करना। ठीक है कमदार ना खा मीर सां को मसलो थियो आहे छा होता साईं मीर ई ना आहे मूंखे तबियत जी ख़बर।
खैरो तोखे अज थियो छा हो? तू मुझे हथन का दुश्मन के बचायो। अदा मीर के इने करे बचायो त उनजो पूरो फैमिली पंजे हथन सां खत्म करे छड़िया। छो त खैरू उहो माण्हू आहे कि जो खैर नाहे करंदो, सिधो फैर कंदो आहे, फैर। मुखे लगे थो तू मीर का डिजी वियो आहीं। बाबल जा अखर तो में नाहिन। अदा तव्हांखे थियो छा आहे? तव्हां अजीब ॻाल्हियूं करे रहिया आहियो। बस कर डिजणा, हू त हिकिड़ो हो, पाण त 5 ॼणा हुआसीं। जे पाण चाहियूं आ हुनखे ख़त्म कयूं आ। हा अदा, असां मीर के ख़त्म करे सुख जो साह खणी सघूं हा। पर तूं छा सोचियो आहीं मीर ऐं हुन जे वॾे भाउ दादन जे बारे में? मूंखे लॻे थो असांखे बेइज़त करण लाइ असांजी चोरी कराई आहे। अदा मीर मुंहिंजो बचपन जो दोस्त ज़रूर हो, पर हाणे न। मीर ऐं मीर जो वॾो भाउ दादन मुंहिंजा बाबा साईं जा कातिल आहिनि, कातिल। मुंशी दोसू, तूं दादन वारनि खे पंहिंजे नज़र में रख। हुननि जी हर हरकत असांखे ॿुधाईंदो वञ। जी भोतार वॾा, तुंहिंजो हुकुम खपे। अॼु खां वठी मां दादन वारनि ते पूरी नज़र रखंदुसि, छो त मुंहिंजो नालो मुंशी दोसू आहे। दोसू, हा, ही कलम जंहिं ते वहे ज़िंदगी हला वही वञे। सुभान अल्लाह, ही त सफ़ा चोॾहीं चंड वांगुरु खूबसूरत आहे। अहिड़ा खूबसूरत माण्हू अल्लाह ही ठाहींदो आहे। असां आशिक़नि जे रूह खे कब्ज़ करण लाइ मुंहिंजो रूह हिन खूबसूरत परीअ काबू करे छॾियो।
मुंशी दोसू दे ख़बर दादन वारनि जी कहिड़ी ख़बर आंदी अथई? भोतार अॼु ख़बर भली आंदी अथमई। मीर पंहिंजे भाउ दादन खे कुझु बि न ॿुधायो। मां चिड़ी करे कमरे में वेही रहियो। इहा ई जेकी ख़बर कीअं भोतार ॻाल्हि वणी या न? अदा हे कम पको मीर करायो आहे, छो त मीर पंहिंजे भाउ दादन खे कोन ॿुधायो, छो त सभु सचायूं साम्हूं अची वेंदा। खैरू सबर सां कम वठ, अञा बि सचायूं साम्हूं अची वेंदियूं। ठीकु आहे अदा जलाल, मीर जो बर्बादी जो ज़िम्मो मुंहिंजो आहे। मीर खे बर्बाद मां कंदुसि, मां, छो त खैरू उहो माण्हू आहे कंहिंजो ख़ैर नाहे घुरंदो, सिधो फ़ैर कंदो आहे, फ़ैर। बस सिर्फ हिकु मौक़े जो इंतज़ार आहे। जी भोतार वॾा, इहा कई न कम जी ॻाल्हि। मां अॼु ई इन कम जे पुठियां पंहिंजा कुझु माण्हू लॻायो थो छॾियां। मुंहिंजो नालो आहे मुंशी दोसू। ही कलम जंहिं ते वियो सो उमिरि लाइ वियो। सुल्तान जी बाबा। पारक खे पाणी ॾे न पुट, पारक सफ़ा खुश्क लॻो पियो आहे। लाइट अचे जो पानी खुलियां दो। कमदार नाखा। जी साईं। दे ख़बरचार मीर अॼुकल्ह किथे गुम लॻो पियो आहे, नज़र ई कोन थो अचे। वो अतो पतो ॿुधाइनि जो केॾांहुं गुम लॻो पियो आहे जो। जी साईं। साईं मूंखे न आहे ख़बर, राति आयो हो, मूंसां मिलियो हो, मूं न मानी खाधई, न साईं वरी पाणी पीतई, न वरी साईं कुझु कई। दरवेश नूपुर साईं हलियो वियो असांजे कमरे में। साईं सुबुह सवेले उथण साण कमरे मां अलाए केॾांहुं निकिरी हलियो वियो, मूंखे न आहे ख़बर। मां गई दिल जो मरीदा भला भोतार भोतार अॻुमई हथारनि ते कट चढ़ी वई आहे, हुकुम कर बस। छा थियो खेड़दा? हिन उमिरि में बि ख़बर कान थी पए अलाए छा मसलो आहे, छोकिरे खे कहिड़ियूं सोचूं आहिनि। या अल्लाह, मीर खे त का हिदायत त ॾे। आमीन। बाबा बाबा बाबा। छा थियो बाबा? बाबा मूंखे कुझु पैसा खपनि। पुट तोखे कहिड़े कम लाइ पैसा खपनि? बोला वधीक सवाल न कर, तोखे जेतिरो चयो आहे तूं ओतिरो कर। पुट होश करे, मां तुंहिंजो पीउ आहियां, पीउ सां ईअं ॻाल्हाइबो? हा दा, बाबा तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो जो तूं बाबा सां ईअं थो ॻाल्हाई? हाणे तूं आहियां वॾड़ी थी वई अहिड़ी जे बाबे जी सिफारिश थी करें। मजदूर खे हिदायत न छोड़। अस्सलामुअलैकुम। धीरे अॼुकल्ह तूं किथे आई? छा मसलो आहे तोसां? किथे गुम लॻो पियो आहीं?
मीर तू नादान थींदो तो वनी छा मसलो आ तोसां एड़ी का गाल हो जे तो मूंखे ॿुधा त सही न तू 24 कलाक गुमशुम लॻो पियो आहीं तो बंगले ते बि तूं अचणु छॾे ॾिनो आहे ना दादा अहिड़ो को बि मसलो कोन्हे मां हिकु कम लाइ ॿाहिरि वियुसि मीर छा मसलो आहे कमदार मूंसां ॻाल्हि कई आहे त तुंहिंजो जेको आहे तो जलाल सां मुंहुं मारी थी आहे तूं सच छो नथो ॻाल्हाई मूंसां भोतार साईं इहा ॻाल्हि सच हुई मूं ॻोठा में ॿुधायो जलाल जी ऐं मीरान जी मुंहुं मारी थी ॻोठा में ॿुधायो इहा ॻाल्हि सच आहे जा कमदार मूंसां कूड़ थो ॻाल्हाए साबित करे ॾे हा दादा कमदार नाको सच पियो ॻाल्हाए मूं हिन करे कोन ॿुधायो त कोर्ट जो माहौल गरम हो ऐं मसइलो वॾो थी पवंदो कमदार सच पियो ॻाल्हाए मीर तूं मुंहिंजो भाउ नाहीं असांजो खून डिॼड़ो न आहे मीर तुंहिंजो जलाल वारनि रस्तो रोकियो हो तूं हुननि सां कुझु बि कोन ॻाल्हाए सघे जलाल वारनि जो ख़ैर न आहे हाणे छा था सम्झनि पंहिंजे पाण खे ना दा मां डिॼणो न आहियां ऐं ना ई असांजो खून ख़राबु आहे मां त हिन करे तव्हां सां इहा ॻाल्हि लिकाई हुई की खून ख़राबा थी पवंदा ऐं मां तव्हांखे विञाइण कोन थो चाहियां मां अधु ख़ानदान त पंहिंजो बचपन में विञाए छॾियो मुंशी दोसू ॾे हाल अहवाल कहिड़ो ख़बर आंदो अथई भोतार साईं अॼु अहिड़ी ख़बर आंदी त मई अहिड़ी असुल ॿुधंदे दिलि ख़ुशि थी वेंदई ख़ुशि छो त मुंहिंजो नालो आहे मुंशी दोसू असल जंहिं ते कलम वियो सो ज़िंदगीअ खां वियो मुंशी दोसू इहा आदत तुंहिंजी तमामु मूंखे किनी लॻंदी आहे जॾहिं बि का ख़बर ॿुधाईंदो आहीं त तड़पाए तड़पाए ॿुधाईंदो आहीं जी भोतार जी वॾा ॿुधाई थो मीर दादन खे आख़िर सच मञराए छॾियो छा मीर चोरी मञे छॾियो आहे हाणे मीर जो ख़ैर न आहे न भोतार न मीर चोरी वारी ॻाल्हि न मञी पर जेको पंहिंजो आम्हूं साम्हूं जेका ॻाल्हि थी हुई उहा मीर पंहिंजे भाउ दादन खे ॿुधाए छॾी खैरो तूं माठ कर मुंशी तोखे चयो हो तूं हर ॻाल्हि साफ़ साफ़ ॿुधाईंदो कर मां बेसब्र आहियां बसि हिकु ॻाल्हि सुठो थियो आहे जो दादन खे ख़बर पइजी वियो हू विढ़ण जो कोशिशि कंदो मां चाहियां थो हू विढ़े सुनी जी तव्हां केर आयो तव्हांजे नास न करण मूंखे मोही विधो आहे हा मूं छा कयो आहे अव्हांखे जो मुंहिंजे पोयां पइजी विया आहियो मां तव्हांखे सुञाणा बि कोन थी हा तव्हां असांखे किथे सुञाणंदो
असां तो रोज़ तव्हांजो राहूं निहारंदा आहियूं त शाल दीदार नसीब थे। सच पुछो जे ॾींहुं अव्हां खे ॾिठो आहे उन ॾींहुं खां वठी मुंहिंजे नेणनि जी निंड हराम थी गई आहे। हर पल हर घड़ी तुंहिंजे यादि में पियो गुज़ारियां। ए जाने मन पंहिंजो नालो तो ॿुधाइजो। अव्हां जो नालो मीर त नाहे? हाँ, पर अव्हां खे मुंहिंजे नाले जी ख़बर कीअं पइजी वई त मुंहिंजो नालो मीर आहे? हाँ, तू जो पंहिंजे पाण खे मजनू तो सॾाई त पोइ पंहिंजे पाण खां ई पुछ त मूंखे कंहिं ॿुधायो। मुंहिंजो छोरो ख़राब सोबत में अची वियो आहे। मंज़ूर मुंहिंजो पुटु आहे ऐं मूंखे हिन खां ख़ौफ़ थो थिए। मां हिकु पोड़ो ज़ईफ़ आहियां। मथां ज़मींदार जा कर्ज आहे। ॿ साल थिया फसल में भलो नथो लहे। बाबा तू रो ना, हौसलो कर, अल्लाह साईं भलो कंदो। मां छा कयां? मां न कीअं छोर खे सम्झायो? माण्हू मूंखे मंज़ूर जो पीउ न चवनि, सिर्फ़ बाबे जो पीउ चवनि बस। जी तो त कॾहिं अहिड़ो कमु न आहे कयो जंहिंसां मुंहिंजी दिलि आज़ारी हुजे। बाबा साईं अव्हां परेशान न थींदा कयो। अव्हां जो दुख मूंखां बर्दाश्त नथो थिए। मंज़ूर त मूंखे परेशान करे छॾियो आहे। रुआना त ॿियो छा कयां, छा कयां, छा कयां? बाबा साईं अल्लाह ख़ैर कंदो इंशाअल्लाह। सुल्तान जी वॾा। माण्हू मारे आयो आई न, का निशानी तो पोइ कोन छॾी अथई। अड़े असांखे पंजा मसला तोखे रिखिया थी लॻी आहे। हाणे छॾ हिन ॻाल्हि खे, खण लाश खे वञी जंगल में उछलाया, कुत्ता त खाई वञनि त भले। जी बोता, जी 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 बोता। पुत्र बाबा उथ, अख पट बाबा। तुंहिंजो त दिमाग़ ही कमु कोन थो करे। अहिड़ा को धक या न छोरे निभागे, मार ख़ुदा जी पैस।
सरदार लाश खे आऊं उछले आयो आहियां जेको तव्हां कमु चयो ऐं करे आयो आहियां। हाँ सुल्तान हाण दे हाल हवाल पहिरियां त निभागे फ़कीर जी रतणे में रोल वेठो पूरी ॻाल्हि करण बि कोन्हे छॾियईं। सरदार जलाल जा माण्हू सभु पूरा करे आयो आहियां। पाण में अहिड़ो कमु करे आयो आहियां सॼी उमिरि पिया हलंदा, सॼी उमिरि पिया हलंदा। छा इहा ॻाल्हि सची आहे न? वाह सही वाह, हुन जा माण्हू मारिया आहिनि, ख़ुशि करे छॾी अॼु त दिलि ख़ुशि थी वई आहे। सालनि खां वठी इन ई ख़ुशख़बरी ॿुधण लाइ तड़पंदो होसि। वाह वाह वाह। हाणे तूं वञ ऐं उन्हनि जा माण्हू मार, पंहिंजा माण्हू वठी वञजांइ ऐं वञ तूं जेको बि माण्हू मिले उन खे मारे अचो। इहो जहिड़ो बीहण न खपे, इहो जंग हलंदी रहे उन्हनि जे विच में, इन में ई असांजो फ़ाइदो आहे। जी वॾा, ही मौक़ो पाण खे भलो मिलियो आहे ऐं टांडो रखण न वञा पियो। अहिड़ो मौक़ो वरी पाण खे न मिलंदो वॾा। हा सुल्तान वञाण तूं, जलाल वारनि जो को न को नुक़सान करे पोइ अचिजांइ। वञाण तूं, मुंहिंजो मुंहुं छा थो ॾिसी, ख़ाली हथे न मोटिजांइ। जी बहुतार, हाँ वञा पियो। मसलो थी वियो अथई? हाँ मना तो जो यो बीहे ही कोन थो। वञ 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 वञ, हा वञ वञ। कहिड़े ख़्याल सां इथे निपटायो? कमदार तूं बि दलेर माण्हू थी वई लॻे थो मूंखे। नसी दलेर बि छा थियो? समोसा खाधा ई आहे जैकी वारा? सही वॾेरे जाम माल खारायो, अंब सूप जाम माल खाई, गोश्त बहुत। चङो ठीकु आहे हाणे हलो हलो से। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा दादन ख़ैर त आहे? अॼु तव्हां तमामु कावड़ सां निहारियो पिया। ऐं ॾिसां पियो हालात बि ख़राबु लॻा पिया आहिनि ऐं तूं ऐं सो बसि संदा मुंहुं वठो पियो हली पंहिंजे पंहिंजे ख़्यालनि सां। छा मसइलो आहे तोसां? छो अदा ख़ैर त आहे? कहिड़ो मसइलो आहे ऐं तव्हां इहे कहिड़ी ॻाल्हियूं पिया कयो? मीर तूं इहो सोच, पंहिंजी जलाल वारनि सां दुश्मनी लॻी पिया ऐं तूं वरी बि उन्हनि खे मौक़ा ॾींदो पियो घुमी। हू मौक़े जे आसिरे में आहिनि। छो अदा कहिड़ो मसइलो आहे ऐं कहिड़ा हालात ख़राबु आहिनि? तव्हां मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाए सघो था? मीर तूं इहो सोच त हू पंहिंजा दुश्मन आहिनि, हू मौक़ो ताड़ीनि पिया ऐं तूं उन्हनि खे मौक़े ॾियण जी कोशिशि न कर। हीअ ॾिसां तोखे ॿाहूं थो ॿधां, महिरबानी कर पंहिंजो कुझु सोच। न अदा हू असांजा दुश्मन ज़रूरु आहिनि, लेकिन हू बेज़मीर ऐं बेगर्थ न आहिनि। हू अचानक हमिलो करनि असां ते। न अदा अहिड़ो को बि मसइलो न आहे ऐं ख़ैर हू मुंहिंजो बचपन जो दोस्त ज़रूरु आहे, लेकिन मूंखे सभु ख़बर आहे हू बेज़मीर न आहे अदा, बेज़मीर न आहे। तूं अखियुनि तां पटी लाह ऐं दुश्मन तोखे साम्हूं बिठाइनि था
तू अञा ॿाराणा ख्याल पियो करी ऐं केॾी महिल बि हू दुश्मन हमलो तो ते करे सघनि था। ऐं केरु असांखे विढ़ाइण जी कोशिशि थो करे ऐं असांजी नाराज़गी जो फ़ाइदो पिया खणनि। अदा तव्हांखे ख़बर आहे विढ़ाइण वारा जाम आहिनि। ऐं तोखे दुश्मन जी पहचान नाहे, अञा तुंहिंजो ॿाराणा ख्याल आहिनि। अदा दादन जेको करिणो आहे जलाल वारा वञी करनि, मोकल आहे उन्हनि खे। मुंहिंजो नालो बि मीर आहे, मीर। अहिड़ा साईं कहिड़ी नादानी रुपया करे हलियो वियो आहे। ॿाराणा उहा कुल अथनि न, अलाए ख़बर ई कान्हे का हिन उमिरि में बि मीर खे अलाए कहिड़ा दिमाग़ में अकुल अची वियो आहे। असांखे बि इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। मीर खे केरु हथ न लाए सघंदो जेसि ताईं मां यलण कढूं दुश्मन खे न छॾींदासीं। हाणे दुश्मन खे चटणी करण जो टाइम अची वियो अथई। ठीकु आहे बाबा, हाणे अचो त हलूं ॻोठ। जंहिं कम लाइ मूं तव्हांखे आंदो आहे उहो पूरो कमु करणो आहे पाण खे। ठीक है सरदार। दरवाजो पंहिंजो। हाँ वॾा साईं, तव्हांजो हुकुम खपे, हाणे ई तोड़ियूं था। सरदार तव्हांखे पोइ ते न आहे हटणो, कंहिंखां बि न टिजो, जेको अचे हुनखे ठाहे छॾिजो। छा था ॾिसो, दरवाजो भञो। नवी दो कलमू भरो तो पैदा ही न थियो असांखे मारण वारो। मार भली छो बीठो ई मुंहिंजे मथां। बिस्मिल्लाह, तुंहिंजो शौक़ु पूरो थो कयां। नंढड़े खे बि हलाए छॾो वॾे गोश्त में। कुत्ता तुम्हें चाचे से मारेगा।
छा छा भोतारा छा जो खैर ताए भोतारा अदा जलाल खैर ताए दादन जा माण्हू पंहिंजे माण्हुनि खे मारे विधा अथनि। अदा तव्हां ॾिसो हाणे ऐं कयां छा थो पंहिंजे माण्हुनि जो ऐं पाण परांत कंदुसि पाण छो त मुंहिंजो नालो खैर हुआ कि जो खैर नाहे घुरंदो सिधो फैर कंदो आहे फैर। हा भोतारा हा हाणे दादन वारनि जी तबाही शुरू थी चुकी अथई। ॾे खेरूअ खे इजाज़त विछाइनि लाशनि जा ढेर छो तो परेशान थी भोतारा। अचो मूंसां गॾु भोतारा मां बि हलां थो गॾु। अड़े तुंहिंजो कमु आहे कलम हलाइण। बंदूक रख वापसि कलम खण। खैरू मुंहिंजो बेगुनाह गार्ड ऐं हिन मासूम खे मारे विया आहिनि। तूं वञ दादन जो सर कलम करे ॾे मूंखे ख़तम करे आ उन्हनि खे। ठीकु आहे दा तुदा हल मूंसां गॾु। यूनस तूं अदा जलाल जो ख़्यालु रखजां। के जो नंबर आ नो खबर ही कान थी पे। हेलो कमदार ना खा आलम है सुल्तान कहना मरी गयो। हुकुम खैर आए सही। खैर किथे आयो केॾा मरी आयो तव्हां मीर किथे आ। सचा में भी तुम चां ढुक तू तो रुगो पेट ते मुंह पियो हुजजा। सचा पर जरूरी आ। तो चो तो माण्हू घुराईंदुसि माण्हू घुराया अथई। जी रसद जी माण्हू घुरायां थो अलण राज आई जुनू जान मुंहिंजा संती आहिनि उन्हनि जे ॿाहिरि पिछड़ू पवंदो। जैसे बटे माण्हू आम घुरायां थो। माण्हुनि खे छॾ बाबा तूं माण्हुनि जी मानी जो बंदोबस्त कर। हा हिम्मत कर। तू ॾिसी छा थो माण्हू घुरा न। रियाज़ अलण ऐं जुनू जहाज पहुची विया आहिनि बस। घुराइन बाबा घुराइन न। जी मुंहिंजी बस अची विया आहिनि। आयो 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 उस्ताद अच्छी आ जी अच्छी आ जी साईं हुकुम भोतार हुकुम रेसना मिलो भोतार वडा बाबा बिस्मिल्लाह। हां बाबा हिम्मत सां पंहिंजा वरी मोर्चा संभालियो। इएं न चयो जलाल वारा पाण ते हमलो करे वञनि। झूना जहाज ॿुधी पियो न तोते मूंखे पावरा हुकुम खपे टंगू भनी हुजूं न कंद भनी हुजला छॾिया तूं कोन उन जहाज उॾण लॻंदो कंद भनी हुजंदो न छॾिया कोन।
रेस तू हुक्म कर, ये जलाल आ रहा तो क्या चटनी करे दी चटनी। छन वकरी झरारन जा धक। हलो उस्ताद हलो। मीर किथे आ? मूंखे थी ना ख़बर। मीर केॾां गुम लॻो पियो आहे जो अॼुकल्ह? मूंखे फोन आई आहे त मीर माण्हू वठी जलाल वारनि ते हमिलो कयो आहे। कॾहिं थी ख़ूबसूरत परी टाइम पर तमाम थी वियो आहे, अञा ताईं आयो न आहे। ऐं चई तूं मजनू आहे त पाण मुंहिंजो नालो मालूमात कर। जॾहिं नालो मालूमात कयमि अञा ताईं आयो न आहे, लॻे थो मूंखे निकिरणो पवंदो। सुभान अल्लाह। मूंखे ख़बर हुई ॿई पासा लॻल आहे ऐं तूं ज़रूर ईंदी। हाँ मीर, तू भी मुझी दिल में घर ठाहे वियो आहीं। मूंखे वरी कहिड़ो आराम आहे? सॼी रात तुंहिंजी याद में तारा ॻणींदे थी गुज़ारी। सच्ची ॿुधा त तुंहिंजी मूंसां मोहबत आहे या ही मां तुंहिंजे मोहबत में गिरफ़्तार आहियां? पर यकीन कर मुंहिंजी तोसां दिल थी वई आहे ऐं मां तुंहिंजे मोहबत में गिरफ़्तार थी वियो आहियां। हाँ मीर, तू तो मुंहिंजे साह में समाइजी वियो आहीं। हाणे पाण ॿिन्हिनि खे सिर्फ़ मौत ई जुदा करे सघे थो। सुल्तान, मीर किथे गुम लॻो पियो आहे? हालात ॾिसी तो ख़राब लॻा पिया आहिनि, पोइ बि मीर गुम लॻो पियो आहे। वॾेरा फिक्र ई न कर, छो जो सुल्तान उहो माण्हू आहे नांग जो डंगल ऐं बंदूक जो सटल सिधो थी लॻे थो। सुल्तान जो सटल कॾहिं सिधो न थींदो। इहा त तुंहिंजी वाक़ई सची ॻाल्हि आहे, पर मीर यको गुम लॻो पियो आहे। मूंखे मीर जी परेशानी आहे। कमदार ना खा जी साईं। मुगाल ॿुधिया त खैरू कुझु माण्हुनि सां हमिलो करण वारो आहे। से हमले जी उन्हनि खे गुंजाइश ई न ॾींदासूं। हुनू जहाज़ ऐं माण्हुनि सां हुते पूरे बंगला खे पहिरो ॾेई रहियो आहे। हा, पंहिंजा नंबरान खे होशियार करे छॾिजां। तूं से बेखुटके थी रह। जोनू जहाज़ पूरे बंगले खे घेरो ॾेई वेठो आहे। जूना जहाज़ मोह ॿुधो आहे, वॾेरो चए थो पंहिंजे बंगले ते घेरो थियण वारो आहे। होशियारी सां केरु पाण अचे हिते मोल हुजे। कमदार नाखो आहे।
अरे पिस्टल बिसी को तो सामो पजे दुश्मन अरे लम्मा बात तो आया छी अरे रा यो तू वे जा ॾिसी अचां घणा माण्हू आहिनि बनेरा गोली लगी हुई बनेरा कंडो लगवा बनेरा कंडो लगवा मरिया झूना जात सब मरिया मुंह में बंदूक ना आया लानी बंदूक हलाया था लच को रखना ताले ताले को छाती जो थई अरे हलवे था अदन मरण ला तैयार थी वई तू असांजे माण्हू ते हमला कराए माण्हू माराए छड़ी मूं तुंहिंजा माण्हू न आहिनि मराया पर जे विचां ॿियो को फ़ाइदो पियो वठे तूं उन्हनि जी तलाश कर राय ख़ुदाई मूं ते हमला पियो कराई छो त ख़ैर उहो माण्हू की जो ख़ैर न आहे घुरंदो सिधो ख़ैर कंदो ख़ैर
मजाल अरे तुझी इहा मजाल ये तू तो थे मंजूर तू हाँ मां असांजी इज्जत जा दुश्मन अॼु मां तोखे जहिड़ो कोन छॾींदुसि तो असांजी इज्जत में हथ विधा आहिनि हाँ मंजूर वॾेरो आहे त पंहिंजे लाइ अॼु हुनखे इहो सबक़ सेखारींदासूं जो आईंदे लाइ ज़िंदगी भर अहिड़ी ग़लती न कंदो हाँ मंजूर हिनखे न आहे छॾणो हाँ दोस्तो अॼु हिन जी अहिड़ी हालत कंदुसि जे हिनखे पंहिंजा घर वारा बि कोन सुञाणींदा साथियो वठोस अॼु हिन जा हॾ गुॾ भॼणा आहिनि वठोस मीर अदा छॾी सता अदा अदा तो कल्ला जो वास्तो अदा छॾी सता मीर हाँ रुखसतियाँ है तुझी दिल के संभालिया किया को तरीको भी बुधा मुखे रही सगा मीर मीर अदा छड़ी सदा मीर मीर मेरुती मीर मेरुती नहीं बन किया कट्या वेरी विछोड़े जा ओ जानी दिहामा जे सहारे छड़ियों वनी थो अदा छड़ा चल मुके अदा चल मुके छो तो न्याणी सा ज़रूर करी न्याणी सा छोड़ दो है क्यों लगता है वाली न्याणी दो मोचो है तो निकली वन मुझे घर में मोचो है तो निकली वन मुझे घर में निकल हाँ बाबा मां निकली तो वञा घर में मां नशाई जरूर हाँ पर बेगत रहा
पुछ पंहिंजी धीअ खां त मीर सां गॾु कहिड़ियूं रंगरालियूं मचाए पई। चङो थियो जो मां उते वयुसि। छादी ये मंसूर सब कुछ सच में चवे छादी त ही सब कुछ कूड़ पियो गलाए तो ये मंसूर सब तो इल्जाम पे ओड़े। हाँ बाबा अदा सच तो चवे। चाहे सब कुछ सच है। महाराज केड़ो जुल्म करे छड़ी ये मुका तो केड़े गुनाह जो बदलो वठो। रुखसतियाँ है तुझी दिल के संभालिया किया सुल्तान को भी बुधा मुखे रही सगा जी नको लगी सीने सा सनम कोई दिलासा अदा दादन किया कटिया वेरी विछोड़े जा ओ जानी दिहामा अदा दादन अदा के जैसा छड़ियूं वनी थो कहर कयूं तू वनी थो अदा दादन तुझे मोए का पो मुझे कह रहा था दादन अक्यों खोलियो था जे भी तव्हांजो ही हाल केवा ना मां कॾहिं बि कोन बख़्श कंदुसि उन्हनि खे
अदा मोके कसम तव्हांजे हिन रत जो जेकॾहिं मां हुननि खे रत जा गोड़ा न वारे मां त पोइ मुंहिंजो नालो बि मीर न आहे मीर न आहे ना ना वट हुए त हुई दुनिया मूं वट हलियो वे त दुनिया तो वीरान भाया तुम वट हुए त हुई दुनिया मूं वट हलियो वे त दुनिया तो वीरान भाया हाणे दी हरातियूं रुगो सूर हूंदा सताई दियूं यादूं अची रोज़ मूंखे अखियुनि मां ओसाई हूंदो आब जारी तुंहिंजी यादि हूंदी तुंहिंजा पूर हूंदा मुझी जान आ तुझी जान हम तू चवंदा याला मीर दे खेर कजाला साईं अथई याद पंहिंजा चयल लफ्ज़ हर हर तू चवंदो हुए तुझी पहचान हमा ही शाहिद रहू जो अञा आहे तुझो वरी भी खुदा खा घुरा खैर तुझो मिलंदासी मौला कंदो मिलंदासी मौला कंदो हिक ॾींहुं मिलंदासीं सुल्तान अॼु तो ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी आहे यार घुर अॼु तोखे छा खपे जेको घुरंदे उहो तोखे अॼु मिलंदो सरदार तव्हां वेठा आहियो असांखे कंहिं शइ जी कमी न आहे सिर्फ़ु हिकु ॻाल्हि जो खुटको आहे वरी कहिड़े ॻाल्हि जो तोखे ख़ौफ़ थियो आहे जी कहिड़ी ॻाल्हि पियो करी सरदार मूंखे मीर मां खुटको आहे हुनजो भाउ मुअल आहे केॾी महिल पोइ मूंखे मारे थो सघे बस बस सुल्तान हेॾा ॾुखिया कम कयासीं त कुझु ई कोन थियो हेतिरी ॻाल्हि खां अची टुटियो आहीं ऐं ख़ौफ़ पियो करी सुल्तान हाणे तूं ॾिसंदो वञ अॻिते थिए छा पियो जलाल ऐं खैरूअ खे बि जल्दी माराईंदासीं हाणे अॻिते ॾिस छा थो थिए जलाल वारनि खे सिर्फ़ु मीर ई मारींदो हाणे हुननि जी तबाही शुरू थी चुकी आहे
हाणे केड़ा थी थे बाबा इन कुहाड़ी सां इन मीरे जो कंधो कपणो आहे। मंजूर मां विढ़ण न तव्हां सां ॻाल्हि करण आयो मुंहिंजी ॻाल्हि सभु गौर सां ॿुधजो। मंजूर थो थी पहिरियां पंहिंजे इन कुआड़े खे हटाए। हा चओ मीर छा थो चवणु चाहीं? तव्हां मंजूर मूंखे मारण चाहियो था त मूंखे क़बूल आहे। भली तव्हां मूंखे मारियो पर एतिरो यादि रखिजो जलाल वारनि खां मूंखे पंहिंजे भाउ जो बदिलो वठणो आहे। छा वीर तोसां जलाल वारनि एतिरो ज़ुल्म कयो ऐं तूं असांखे ॿुधायो बि कोन? बस कर पुट बस कर, पंहिंजो रोअण बंदि कर। असीं तोसां गॾु आहियूं। चाचा दीनू मूंखे दुआ कजो त मां इहा जंग खटे मोटा। मीरा ये महाविश तुझी अमानत आहे। जॾहिं दिल करे निकाह करे वठी वञ त पोइ धूमधाम सां शादी कंदुसि। मीरा मां बि तोसां गॾु हलंदुसि तुंहिंजे भाउ जो बदिलो वठण लाइ। छो त तुंहिंजो भाउ मुंहिंजो भाउ आहे। हाणे उन्हनि ज़ालिमनि खे पंहिंजे अंजाम ते पुॼाईंदासीं। न मंज़ूर तूं पंहिंजे घर वारनि जो ख्यालु रखंदे पर मां तुंहिंजे भाउ दादनि जो खून जो बदिलो वठंदुसि। सरदार एक बुरी खबर आई है। दादन वारन के खेरू वारन बंगले में हमलो करे दादन वारन के मारे छड़ियो। छा खेरू वारन दादन वारन हमलो करे मारे छड़ियो? सरदार वडी बेरहमी से मारे छड़ियो। ओ एतरी बुरी मौत खेरू ऐं दादन वारे एतरी खबर न आहे इन्हनि खे विढ़ाइण वारा ॿिया आहिनि। जी सरकार इन ॿिन्हिनि धुरियुनि खे विढ़ाइण वारो खानू आहे। खानू पंहिंजे ॻोठ खे आबाद करण लाइ ॿिन्हिनि धुरियुनि खे विढ़ायो आहे। पुरानी दुश्मनी ताज़ी कराई आहे। हाणे एसएचओ दिलावर खे फोन मिलाए छो सरदार हाउस में पहुची वञे। जी सरकार एसएचओ खे फोन करे घुरायां थो ऐं चवांसि थो सरदार हाउस ते पहुची वञे। सुल्तान ॾिस
मुझे मासूम पुट जी केड़ी हालत कई आ मीर वारन। अञा तू बीठो आई दिसी पियो तो पंजा मानो वठ हींअर जो हींअर वञी उन्हनि जा माण्हू मारे आ। खाली हथ न मोट जा अज। खाली हथ आए तो पुट तोखां घट न थींदी। मीर अज सुल्तान अचे तो वटि सुल्तान। अज होशियारी कजा मीर होशियारी कजा। सुल्तान वञ जलाल वारा माण्हू मारे आ। खबर पए उन्हनि खे त कीअं दुश्मनियूं कबियूं आहिनि। ऐं वरी इहो थींदो त जलाल वारनि खे शक मीर ते पइजी वेंदो। पाण बची वेंदासूं पाण में विड़ी तबाह थींदा। पोइ ॾिस मज़ो जहिड़े जो वरी। हा इहो थिए नाग बि मरे त लठ बि बचे। वॾेरा तुंहिंजो असांखे हुकुम मिलियो असीं वञूं था। अस्सलाम वालेकुम। हुकुम कयो सरदार। तव्हां ख़ैर सां मूं मिस्किन खे घुरायो आहे। एसएचओ दिलावर साहब तव्हांजे हूंदे वॾे दादन खान वारनि खे जलाल खान बंगले ते हमलो करे उन्हनि खे मारायो आहे। जी सरदार शेर खान आऊं करे छा सघां थो। जलाल ऐं दादन ॿई धुरियूं सरदार हिक ॿिए खां ॿई वधीक ताक़तवर आहिनि। तव्हां अञा ताईं एक्शन कोन कयो छाजे करे? सरदार जेकॾहिं मां एक्शन खणा हा न त हू ॿई मुंहिंजी नौकरी तेल कराए छॾींदा। दिलावर खान तूं हाणे नौकरी छा कंदे? दादन वार त मारिजी वियो आहे। तुंहिंजी नौकरी त हाणे मां तेल कराईंदुसि। सरदार मुंहिंजी नौकरी तेल न कयो महिरबानी के मुंहिंजा नंढा नंढा मासूम मासूम ॿार रुली वेंदा। पर सरदार जीअं मां चवंदो मां ईअं कंदुसि। ठीकु आहे हाणे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। हाणे मीर दादन खे बलांद वठण लाइ बेताब हूंदो। हाणे मीर खे रोकण घुरिजे। तव्हां बेफ़िक्र रहो सरदार इंशाअल्लाह ईअं थींदो। अदा जलाल बस पहिरियां इहा ॿुधा त दादन वारनि खे मारे आयो आई या ईअं मोटी आयो आई। अदा जलाल तव्हांजो हुकुम खपे ऐं दादन जो पूरो फैमिली ख़तम करे आयो आहियां। छो त ख़ैरु उहो माण्हू आहे कंहिंजो ख़ैरु नाहे करंदो सिधो फ़ैर कंदो आहे फ़ैर। छा मीर ऐं हुनजे खानदान खे ख़तम करे आयो आई? न अदा मीर बची वियो हुनजो पूरो फैमिली ख़तम करे आयो आहियां। छो? मीर बंगले ते मौजूद कोन हो। कहीं न वरी ग़लती। हाणे मीर जो भाउ मोला वो कीअं बि करे पंहिंजो भाउ जो बदिलो वठण पाण ॾे ज़रूरु ईंदो। ही कहिड़ी ग़लती कई अथई? हाणे पंहिंजो बंदोबस्तु कजो या मरंदो या मारंदो। हाणे ईंदो मज़ो। मूंखे बि मज़ो ईंदो ऐं दुनिया खे मज़ो ईंदो। हाणे वञो पंहिंजो पोज़ीशन संभालियो।
अच्छा ती जलाल आई खैरू हिते च लिखी वे रहा कीअं बि कयो लेकिन मीर खां त बची कोन सघंदो। तुझे भाग के तड़पाए मारो तो के भी ये मार दो ये नवी दौड़े जलाल खैरो तो बड़े बेरहमी सा मुझे भाग के कत्ल किया। मुंह तो कचायो पंहिंजो दुश्मन लाज़मी पाण ॾेईंदो। हाणे हिम्मत न हारिजा मुंहिंजा भाउ ख़त्म करी सॼो। अदा जे गोलियूं ख़त्म थी विया हेरो या हथियार कहिड़ा कम जा जेके वक़्त अचण ते गोलियूं ख़त्म थी आहे। हाणे हिम्मत कर हिनखे ख़त्म कर गालियूं न कर। हेरो पिस्टल जा गोलियूं ख़त्म थी आहिनि। हाणे हिम्मत सां कम वठणो पवंदो। हौसलो न आहे हाराइणो छो त पाण ॿिन्हिनि खे ख़बर आहे पाण वटि गोलियूं न आहिनि। मीर खे आ ॻाल्हि ख़बर न आहे। हेरो या क्लासन उछल ऐं पिस्टल पाण वटि रख छो त मीर खे आ ख़बर न आहे पंहिंजा गोलियूं ख़त्म थिया आहिनि। हुनखे कंहिं बि तरीक़े सां काबू करे हथनि सां मारणो। ठीकु आहे दा जलाल हल। हेरो तूं साम्हूं वञ मां हिन पासे खां थो अचां। ॿिन्ही तरफ़ हिनखे घेरो लॻाइणो आहे। ठीकु आहे दा जलाल कम वठणो आहे। मुझे खबर ही खैरो तू मुझे वरड़ ते जरूरी दे तो छा समझो तू मुझे भाग के बेरहमी से कत्ल करे सुख जो साह खड़ दे। मीरा जीअं तुझे भाउ खे तड़पाए मारियोसि अॼु तोखे ईअं तड़पाए मारियोसि। खैरू हाणे गौर सां ॿुध तोखे वठण मुंहिंजा जानी पूरे क्लाशन सां आयो आ। ही सॼो बारूद तुझे सीने में लाए मां पंहिंजे दादनि जो बलाद कंदुसां। मीरा अहिड़ो मुड़ुसु माण्हू आई हथियार फिटो करे पोइ मूंसां विड़। खैरू यही शौक वो तुझो पूरो तो क्या। मीरा अज तू न बची सघंदे। अज तू खैरू जे हथ में आई तू। या धक तमाजा कुछ ही कोन कंदा मीर के।
खरू मां पंहिंजे भाउ जे रत जो कसम खणी आयो आहियां। अॼु तोखे पूरो करे मां सुख जो साह वठंदुसि। नवींदे मीरे तो खेत आसमान ते गोलस पे तू पर ते जमीन ते मिलियो है मुखे। या अल्लाह मीर दे खैर कजाला साईं। अदा खैरू अदा ना अदा तू छा कयो हथन सां पंहिंजे दादले भाउ खे मारियो। अदा अदा उथ अदा खैरू मुंहिंजा भाउ मूंखे बेसहारो न कर। मूंखे त अञा इन ज़ालिमनि खां तुंहिंजो पलांद वठणो आहे। ओ खुदाया मूं छा कयो मुंहिंजे भाउ खे मारियो पंहिंजे हथनि सां। अदा कर मूंखे माफ़ कर। जेको खड बे लाइ खोटंदो आहे उन में माण्हू पाण किरंदो आहे तो वांगुरु। मीरे हाणे तुंहिंजो पूरो खानदान खत्म करे छॾियो असां। हाणे तुंहिंजो बि को चांस कोन्हे बचण जो। अल्लाह हाफ़िज़। जलाल शायद तोखे ख़बर न आहे मां दादन जो पिलाद करे छॾियो आहे। मां हाणे परसकून सां मरी सघां थो। मां पंहिंजे भाउ सां मिलण वेंदुसि। गर्व आहे मूंखे मां बदिलो वठी छॾियो आहे। खुदा करे त दुश्मन खे ओ खुदा करे त दुश्मननि खेड़ी बाहि लगे बचे न प्यार जो वेरी। हवाए लगे छजा ज़माने असांजा सभु सारे सभई तबाह थियनि जे वञी थिया।
सुल्तान तू फिर वञायो हुई मूं सोचियो त को दुश्मन अची वियो आहे। सरदार आ वरी करो बचो आहियां मुंहिंजो बहा कढियो हुई। ठीकु आहे हाणे बक अॻिते ॿियो छा आहे? सरदार हिकु ख़ुशख़बरी बि आहे ऐं ॿियो ख़ौफ़ बि आहे। छा सुल्तान ख़ुशख़बरी कहिड़ी ख़ौफ़ वरी छा जो? सरदार हिकु ख़ुशख़बरी ॿुधायां थो मीर ऐं जलाल के पाण में विड़हाए ख़तमु कराए आयो आहियां। त ख़ौफ़ वरी छा जो? ख़ौफ़ हिन ॻाल्हि जो आहे त पाण ज़ाहिर न थी पऊं ॿिन्ही फेमिलियुनि खे विड़हाए ख़तमु करायो आहियां। तव्हां सही थो न जो जनालो केॾी महिल आहे नोटनि जी घोर त वञी कया न नोटूं चलाया जनाले ते ऐं हाणे पंहिंजा दुश्मन ख़तम थी विया हाणे पाण राज कंदासूं राज। हाणे थो वञा वञी पुछा थो कयां त केॾी महिल जनाज़ो आहे। घर में सब कुछ तो कर मिला दो पुठा मंजूर है मेरे जे मयत में न का भी खामी पेश न अचे पुठा मंजूर तुझे बहन जो साग उजड़े अल्लाह अब्बा ये दुखारे खड़ी मुझे लाना सजी उम्र तेरे वांगुर पे गुजरते अल्लाह अल्लाह अल्लाह। हाँ बाबा साईं तव्हांजूं सभु ॻाल्हियूं मुंहिंजी दिलि में तीर वांगुरु गुज़रनि थियूं। हाणे हलण वारी कयूं बाबा साईं मीर जी मयत सिज जी तपश बर्दाश्त कोन करे सघंदी। हाणे हलण जी कयूं अल्लाह। दुश्मन मरी मीर जे मयत जे खानू शामिल थी वियो बस असां हींअर पहुचूं था। इज़त साहब तुंहिंजो शिकार मीर जे मयत में शामिल आहे हाणे तूं पंहिंजो शिकार आसानी सां करे थो सघीं। हाँ सरदार पोइ शिकार करण में देर छाजी आहे हल त हलूं। ऐसे छोड़ सरदार अतियान निकलिए
सजो दिलावर खान तोखे खबर ना है तो कंहिंजे गिरेबान में हथ हवालदार साहब हिकिड़ो मिंट में ॻाल्हाइण चाहियां थो। तुंहिंजी अखियुनि में शर्म हुजे त वञी ॿुॾी मर। सरदार शेर खान, सरदार शेर खान, सरदार शेर खान। पुत्र बच्चे ने तू बुखाने खड़ा होने की इससे जो दिलावर ही छाप जो सरदार कुछ को नहीं तहां जला जान भासा